नाज़रीन, सिराणी भरसा ॻोठ अलाह ॾिनो मेंदरो अञा ताईं बरसाती पाणीअ में बुॾल हुजण करे रहवासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन बाबति रिपोर्ट करे रहियो आहे शाहनवाज़ चावड़ो। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं सिराणी जी यूनियन काउंसिल भुगड़ा मेमण जे ॻोठ अलानो मंदरो, जेको मुसलसल 2 महीननि खां बरसाति पवण खां पोइ ॻोठ में 3 खां 4 फुट ताईं पाणी बीठल आहे, जेको निकाल न थी सघियो आहे। अचो त हितां जे ॻोठनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुनजो छा चवणु आहे। पाणी 5-6 फुट थी वियो आहे ऐं ॻोठ जे चौतरफ़ आबादियूं आहिनि उहे बि ख़तमु थी वियूं। हिन वक़्तु असांजा घर जेके आहिनि से पाणीअ मंझि आहिनि ऐं असांजी ॿाहिरि लहण जे लाइ केर बि हिते कोन आयो आहे। मच्छर में असीं राति जो सुम्ही नथा सघूं, असां माल खे केॾांहुं कढी नथा सघूं। असांखे न टेंट मिलिया, न इमदाद मिली, न पाणी जो निकाल थी सघियो। असांखे पाणी जे निकाल जे लाइ असां उन्हनि खे 10 दफ़ा चयो आहे त असांखे को डीज़ल ॾियो, मिशन ॾियो त असीं पाणी कढाए पाणीअ में अचूं था, पाणी में वञूं था। तंहिंमें असांजो बदन जेको आहे सो सभु फट फिरोड़ियूं थी ॻड़ थी विया आहिनि। असां पाणी बि लाइ थी न को असां मानी करे एॾो पाणी असां थी विया। अरे असांजे ॻोठ मंझारा इहो पाणी निकाल करायो वञे। हिन में 4 फुट पाणी बीह रहियो आहे, हिन जे करे रस्ता ई कोन्हे। हिते ॿार बच्चा अचण वञण में हर कंहिंखे तकलीफ़ आहे। न गलियूं आहिनि, न ॿियो कुझु बि कोन्हे। न हिते केरु हिते आयो आहे, बीमारियूं थी वियूं आहिनि। न पीअण जो पाणी आहे, न ॿियो कुझु न कुझु आहे। ॿार जेके आहिनि सफ़ा तकलीफ़ में आहिनि, अचण वञण जी वॾी तकलीफ़ आहे। असां नलको न असां ॿियो अचण कंदे बि ॾुखाई, वञण कंदे बि ॾुखाई। असांजो माल बुख में मरे, जेको मन असां रोड ते मन ॿधी छॾियो आहे। छो अला असां न कख न पन। जी नाज़रीन, तव्हां हितां जे ॻोठनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणु आहे त असांजे ॻोठ में महीननि खां पाणी बीठल आहे 3 खां 4 फुट, जेको निकाल न थी सघियो आहे। हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं बि पैदा थी वियूं आहिनि। हिननि जो वधीक चवणु त असां अला इख़्तियारनि खां घुर था करियूं त असांजे ॻोठ मां पाणी निकाल कराए ॾिनो वञे। कैमरामैन यासीन हुसैन सां गॾु शाहनवाज़ चावड़ो, टाइम न्यूज़ सिराणी।